तव्हां ॾिसो माण्हुनि वटि पैसो किथां थो अचे किलो था हुन पकोड़ा स्टाफ ते 100 रुपया ॾियारी ते मज़दूरी खां शुरूआत कई ऐं प्रॉपर्टी जे बिज़नेस में हुन महिनत कई ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह बि तव्हांजे साम्हूं आहे। असल में दोस्तों पंहिंजे लाइ प्लाट ॻोल्हियां पियो नओं घर ठाहिणो आहे इंशाअल्लाह। मंदिर आहे हिते माना शाम जो ॾिसंदा हुन से मैं पकोड़ा स्टॉप पे मजदूरी करता था 2006, 7, 8 में। हाँ। वहाँ पे 100 रुपए मजदूरी मिलती थी हमारे को। उस वक्त कमाते थे आप रोज 100 रुपए, आज रोज कितना कमाते हैं? लाख रुपया भी, 50,000 रुपया भी, 5 लाख रुपए भी, क्योंकि हमारा काम ऐसा ही है। 1.5 करोड़ मियाँ पाम विलेज जो 4 जो प्लाट 150 गज जो। हाँ हिते घणे जो आहे? तव्हांखे 120 जो डबल स्टोरी बंगलो थो मिले। सोसाइटी या रोड ॾाढा वणंदा आहिनि ऐं माहौल अमन ॾिसो न गाॾी बीठियूं आहिनि साइड ते बि गाॾी क्रॉस करे पई आहिनि। हा मस्जिद हे तव्हां ॾिसो न गोल मस्जिद बीठे आहिनि। हाणे पाण हलंदासीं होॾां अफ्तारी टाइम थियणा। अच्छा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तों आज आपको हिडन हैदराबाद दिखाना है। वो हैदराबाद जो हैदराबाद के अक्सर शहरियों की नज़रों से ओझल है और जिसे देखकर अक्सर लोग हैरान हो जाते हैं कि वाकई हैदराबाद में इतनी पुरआसाइश ज़िंदगी भी है। हमारे साथ होंगे आज बाबर भाई, बाबर काका, ज़बरदस्त आदमी है और इनकी ज़बरदस्त स्टोरी है। मालिक साईं करोड़े एहसान आहिनि। हाँ जेतिरो सोचो कोन ओतिरो रब ॾिनो आहे। माशाल्लाह। तो बाबर भाई सां वरी कचेरी कयूं था, असांजो स्ट्रगल ऐं नवनि आइडियाज़ बाबति पुछूं था। पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब कयो ऐं तव्हांखे वठी था हलूं हैदराबाद जे उन्हनि एरियाज़ में। बाबर भाउ असांखे विज़िट कराईंदो हैदराबाद जा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ऐं उहे हाउसिंग स्कीम्स जिते माना महलनि मां माण्हुनि जा घर आहिनि। तव्हां ॾिसो माण्हुनि वटि पैसो किथां थो अचे किलो था। बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह माण्हुनि वटि अलाह साईं ॾिए थो। उन्हनि जी महिनत हूंदी कुझु किथां चई नथो सघिजे। ज़िमेदार तबिको त हिन कासमा जाम आहिनि। ज़मींदार आहे उनखां पोइ बिज़नेसमैन बि सुठा थी विया आहिनि कारोबारी माण्हू। घणा माण्हू हक़लाल जे रिस्क मां वक़्ते वधनि था। बेशक बिल्कुलु सही आहे न? बिल्कुलु ऐं कारोबार करे वक़्ते वधनि था। सर सचाई सभु हिकु जहिड़ा न आहिनि। सभु हिकु जहिड़ा बि न आहिनि। हाँ, असां ईअं नथा चई सघूं। पंहिंजी आङुरियूं बराबरि कोन। असांजे स्टेट में अलाए केतिरा आहिनि असांखां सीनियर बि आहिनि। मां त चवां थो त उन्हनि वटि घणनि त कुझु इलाही कुझु कयो, घणनि कुझु अॼु ताईं न कयो आहे। असां दोस्तनि सां बि चवंदा आहियूं त यार तव्हां असांखां सीनियर आहियो, असांखां वधीक कुझु करे सघो था। पर पोइ हाणे जंहिंजे दिमाग़ जी जेतिरी सोच हे माशाल्लाह पंहिंजो घरड़ो बि ठाहे थो सुठो। बाबर भाई मूंखे ॿुधायो त हुन पकोड़ा स्टाफ ते 100 रुपया ॾियारी ते मज़दूरी खां शुरूआत कई ऐं प्रॉपर्टी जे बिज़नेस में हुन महिनत कई ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह बि तव्हांजे साम्हूं आहे। दोस्तों हिन माण्हू सां मिलाइण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे कुझु इंस्पायरेशन मिले, मोटिवेशन मिले। ज़रूरी न आहे त तव्हां प्रॉपर्टी जो कमु कयो, को बि बिज़नेस करे सघो था, को बि कारोबार करे सघो था, पर तव्हांखे सख़्तु महिनत करणी पवंदी, साबित क़दम थी बीहणो पवंदो, इरादो मज़बूत रखिणो पवंदो। इहे हिकिड़े ॾींहं में, हिकिड़े महीने में, हिकिड़े साल जी कहाणी न आहे, मुसलसल स्ट्रगल आहे। तो असांजी स्ट्रगल बि तव्हांजे साम्हूं आहे। बाबर भाई सां कचेरी कयूं था वधीक। असल में दोस्तों पंहिंजे लाइ प्लाट ॻोल्हियां पियो, नओं घरड़ो ठाहिणो आहे इंशाअल्लाह, इरादो कयो अथऊं। ॾिसूं था बाबर भाई खे मिंथ कई अथऊं। साद खे मूं चयो, साद मुंहिंजो दोस्त आहे, साद जो यार बाबर भाई वधीक सीनियर आहे, हिन सां राब्तो कयो, तव्हांखे को सस्तो घर वठी ॾींदो, प्लाट वठी ॾींदो। ॾिसूं था। हलो बाबर भाई। बाबर भाई ओचितो जेके हालतूं पैदा थियूं आहिनि जी जी ईरान में, अफगानिस्तान में, पाकिस्तान में, हाँ जेकी सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं आहे, सभिनी जे साम्हूं आहे। जी बिल्कुलु वाह। पंहिंजी ज़िंदगी ते कहिड़ो असरु पइजी सघे थो, कारोबार ते, मुआशी हालतुनि ते? सर कारोबार ते त तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त वठी कॾहिं खां पियो असरु? कल्ह खां माना हिन ई हफ़्ते इलाही असरु पियो आहे मार्केट ते। अच्छा। राति ॾिठा पेट्रोल चाढ़े छॾियूं, अञा महांगाई जो असांजी सोच खां मथे तूफ़ान ईंदो।
मां चवां थो हिन ते वॾो असरु पवंदो जंग जो त ख़बर त जंग खां पोइ असां वटि हींअर ॾिसो सोन जंग जे करे किथे वञी पहुतो आहे हालात ख़राब थिया न मुल्क जा त सोन मईशत किथे थी वई महांगाई उरूज ते ईंदी इहो न सोचो दिमाग़ ते इहो न रखो त का बि शइ सस्ती थींदी सस्ती बि कोन थींदी ऐं हिकिड़ी महांगाई अचण खां पोइ त हिते पाण वटि ॾिस न अफ़रा तफ़री वधे थी हालात बिगड़जनि था ॿियो जंग जा हालात हींअर जेका अॼु जेका कल्ह खां सिचुएशन हले पई न हीअ जंग मज़ाक वारी कोन हुई हाणे ही जेका जंग छिड़ी आहे त इस्लामी क़ुरान में पा त तव्हांखे यहूदी तव्हांजा पधरा दुश्मन आहिनि पर असां त तव्हां चऊं था अलाह ख़ैर करे असांजे मुस्लमाननि में को पंहिंजी ॿधी हुजे हीअं ॾिसो न जेका बिल्कुलु कोन्हे असां हिते घर में आऊं त सोचींदा जॾहिं असां ॻोठ में ॿधीअ में नथा रहूं या पाड़े में ॿधीअ में नथा रहूं त सम्झ त मुल्क में छा हूंदी सिचुएशन उन मुताबिक़ हा बाबर भाई थोरो हिते हिन इलाइक़े जे हवाले सां कचहरी कयूं कहिड़ो इलाइक़ो सॾिबो आहे सर ही हैप्पी होम्स कासमाबाद मुंहिंजो घर हो ज़िशान सोसाइटी अच्छा ही छा आहे साईं ही मंदिर आहे हिते माना शाम जो ॾिसंदा हुन से दोस्तों केॾी महिल विज़िट कंदासीं पाण अची हिनखे डिटेल्स में इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल करे हा सही आहे त हींअर हैप्पी होम्स वारे इलाइक़े मां गुज़रूं पिया ऐं हैप्पी होम्स फेस 3 आहे पाण उते हलूंसि पिया पाण हाणे चढ़ंदासीं मेन रोड ते ही जेको हैप्पी होम्स रोड सिटीज़न गुलशन सिजाद वारो कादरी हाउस वारो रोड हिन ते ईंदासीं लंदा रोड आहे हिते ठीकु आहे ऐं पोइ पाण जो इंशाअल्लाह ताला हितां टूर थींदो नंढो टूर तव्हांखे अॼु कराईंदुसि तमामु बहितरीन वठी हलंदुसि पाम में ऐं साइमा में जुमेरिया में सादिक लोना में इंशाअल्लाह ताला तव्हांखे सॼी हुनजे बारे में मालूम ऐं हमज़ा गार्डन हलंदो न हमज़ा गार्डन बि सर हलंदासीं बिल्कुलु सही आहे बिल्कुलु दोस्तों मिड़ई कोशिशि कयूं पिया त हिकिड़ो प्लाट वठिजे बचड़नि लाइ घरड़ो ठाहिजे नओं असां जंहिं घर में रहूं था उहो त वालदेन ठाराए ॾिनो अंबड़ अबे ठाराए ॾिनो हाणे असांजी ज़िमेवारी आहे त पंहिंजनि बच्चनि लाइ बि कुझु घरड़ो ठाहियूं सो उन जुस्तजूअ में आहियूं दुआ कयो को मुनासिब इंशाअल्लाह मिली सुठो प्लाट मिली वञे बाबर भाई खे चयो अथऊं न क़ाबिल इतराम आहे भार पूरी कोशिशि सां तव्हांखे सुठी शइ वठाए ॾींदासीं सही इंशाअल्लाह सही आहे बाबर भाई सवेर ॻाल्हायो पिए त यार हाणे ऐं कॾहिं बि मूं ग़लति शइ कोन्हे वरिती बिल्डर तरफ़ां प्लाट गिफ्ट कोन्हे वरितो त भई इहो प्लाट गिफ्ट मुंहिंजी हीअ शयूं खपाए ॾे त उन चकर में माण्हू कस्टमर खे ग़लति शयूं ॾेई वेंदो आहे त भाउ असां बि अलाह जो शुक्र आहे कॾहिं खां एॾी का गिफ्ट वठण जी कोशिशि कोन्हे कई ऐं कोशिशि कई अथऊं हक़ लाल जे रिस्क मां असां अॼु ताईं मार्केट मां मूं प्लाट खयां आहिनि मूंखे मां नथो चाहियां त बिल्डर मूंखे चयो हूंदे त बाबा ही 5 शयूं तूं खण मां हिन जे छो त असांखे डबल कमीशन जॾहिं ट्रिपल कमीशन जिते मिलंदी आहे न रियल एस्टेट वारे खे त पोइ उन में सम्झो त जेको संदसि क्लाइंट आहे उनजी ॿेड़ी ॿुॾी वेंदी आहे सिधी ॻाल्हि ॿुधायां ऐं असां न चाहींदा आहियूं त असां कंहिंखां वठी ॾींदा आहियूं या छा जिते असांखे कमीशन डबल मिले त सम्झो अॻियां हुनखे प्रॉफिट आहे ऐं नई वरी हक़ीक़त में मूंखे कंहिं चयो त बाबा हीअ शयूं तोखे था ॾियूं ऐं तूं वञी खपा ऐं तव्हांखे एतिरो हिते मूं खयूं कोन्हे बिल्डर वटां मूं मार्केट मां शयूं कयूं आहिनि टोटल अॼु मुझे मार्केट ते अल्लाह जो शुक्र है सुठी ग्रिप है दोस्तों ये जामशोरा रोड और ये जो नया पार्क बना है डीप पार्क इसे कहते हैं तो यहाँ से हम आगे से यू टर्न लेके लेंगे बाईपास और फिर हम मुख्तलिफ प्रोजेक्ट्स पे जाएंगे हाउसिंग स्कीम्स में जाएंगे और अपने लिए कोई छोटा सा प्लाट भी ढूंढेंगे और आपको ये एरिया भी विजिट कराएंगे बाबर भाई हमारे साथ है बाबर भाई दोबारा हमें थोड़ी सी अपनी कहानी बताएं कि आप क्या करते थे और आजकल क्या करते हैं। पहले तो पहले तो मैं मजदूरी करता था, वो तो आपको पहले भी मैंने बताया था, मैं मजदूर था। फिर मैंने छोटी सी शॉप खोली, उसके बाद वो तो चली थोड़ी कुछ टाइम। मजदूरी कहाँ पर करते थे, कितनी दिहाड़ी मिलती थी? मैं पकौड़ा स्टॉप पे मजदूरी करता था 2006, 7, 8 में। हाँ। वहाँ पे 100 रुपए मजदूरी मिलती थी हमारे को। 100 रुपए सिर्फ? 100 रुपए सिर्फ मजदूरी, 100 रुपए पूरे दिन का? पूरे दिन का। यहाँ पे डॉक्टर तुफैल मेमन था और सफदर पंजाबी, उनके पास ये डॉक्टर तुफैल मेमन साहब तो बड़ा बिल्डर है यहाँ कासमावत का, इन्होंने बहुत बंगले बनाए हैं। वहाँ पे हम दिहाड़ी कमाते थे तो वो हमें कहता कि भाई जुम्मे वाले दिन भी आप छुट्टी क्यों नहीं करते। हमें शौक होता तो भाई हम काम करें, पैसे कमाएं, और गुर्बत भी थी, सीधी बात बोले। लेकिन अल्लाह का शुक्र है, मेहनत करके यहाँ पहुँचे। 2013 में इस फील्ड में आया था, रियल एस्टेट में, मोबाइल ब्रोकर होके। अच्छा। पैदल चलता था
हमारे पास तो मैं तो अभी रोजे में मैं झूठ नहीं बोलता कि मेरे पास बैलेंस का भी पैसा नहीं था मोबाइल अच्छा। में। हाँ, और जहाँ पे मैंने पार्टनरशिप की थी तो पार्टनरशिप में कहीं कहीं तो बहुत मसले होते हैं। और हम एक ऑफिस थी हिल्टन टावर के नाम से, एक रियल एस्टेट एजेंसी थी, आसिफ कोरेजो की, आसिफ या कामरान कोरेजो साहब ये थे, और असलम चांडू थे, साईं आसिफ शाह मरहूम था, और दूसरे बंदे थे, 13-14 बंदे थे। उसके पास में काम करता था, मैं मोबाइल ब्रोकर था। यहाँ कासिम टाउन से मैं जाता था, चांडिया विलेज से जाता था वहाँ अली प्लस तक पैदल। ये 2013 की बात है, 14 की। और आज भी रोज़ा है, उस टाइम भी रोज़ा था, मैं पैदल जाता था रोज़े में। अच्छा। वहाँ पे काम करने के लिए आप फासला देखो ना चांडिया विलेज से और अली प्लस गोल्डन सेंट प्लाजा में, वहाँ पे हम जाते थे, वहाँ काम करते थे। रात को आता था, तकरीबन 10-12 बजे आता था, और बहुत ऐसे लोग थे। वहाँ पे मेरी गाड़ी भी निकली थी, बाइक, लेकिन उन्होंने नहीं दी। ये जो कुरानदाजी होती है, अच्छा, बारह फ्रॉड किया वहाँ पे। आज भी दुख है उस तकलीफ का। मैंने 1000 रुपया पता नहीं कहाँ से लेके उनको मिठाई खिलाई थी। अच्छा फ्री में मिठाई खिला दी यार दुख, यकीन करो कभी कभी ये मैं आज जितना कमाऊँ ना, लेकिन वो उस टाइम का एक 500 रुपये में लड़ा था किस बंदी से। अच्छा। हाँ भाई, मुझे 500 रुपये दे। क्यों दूं भाई? मैंने कहा मेरी मजदूरी है भाई, आपने बोला था मैं 500 रुपये दूंगा, इसका ये रेंट का मैंने सौदा किया था, उसमें तकरीबन 1500 रुपये बचे थे। बहरहाल वहाँ पे फिर झगड़ा हुआ उनके साथ। उस वक्त कमाते थे आप रोज 100 रुपए, आज रोज कितना कमाते हैं? यार अभी सवारे में हूँ, क्या झूठ बोलूँ, ये चलते चलते भी मैं एक ना कमाऊँ तो 1000 रुपया भी कमा सकता हूँ, 100 रुपया भी कमा सकता हूँ। अगर कमाऊँ ना तो एक दिन की एक दिहाड़ी में 2 लाख रुपए भी कमा सकता हूँ। लाख रुपया भी, 50,000 रुपया भी, 5 लाख रुपए भी, क्योंकि हमारा काम ऐसा ही है। एक बंगला 5 करोड़ का मिल जाता है, तो दोनों पार्टी हमारे पास आ जाए तो 10 लाख रुपए बन जाता है हमारा। सही। तो यही होता है दोस्तों। यहाँ पर हम यासिर ज्वाइन करेंगे, इनको देर हो गई थी तो मैंने कहा आप डायरेक्ट उधर आ जाए, और हो सकता है कि शायद मीर साहब भी हमें शाम तक ज्वाइन कर लें इंशाल्लाह। चलें जी। बाबर कितने पता है पढ़ाने सर? ही पाण पाम वन का पोवर या मदर विलेज ही दीवानंद जी आहे। अच्छा। इन जो सामू गुरदावर्द है। ही स्कीमों सां माना न थी। बाबू असां बाइकुनि ते पहुचूं, एक गाॾी में ईंदा आहिनि, जेको वठणु ईंदो ज़रूरु गाॾी में ईंदो, पोइ किन खे बाइकुनि ते खणी। हीअ पाम विलेज आहे। पाम विलेज आहे। हा, ही पाम विलेज आहे, शाह बुखारी रोड ते ईंदा आहिनि। ही छा आहे? ही पाम 5 आहे। ही पाम 5 अञा माना हाणे स्टार्ट थिए पियो? थी वियो आहे। 2020 जो प्रोजेक्ट आहे पाम 5। अच्छा। हिते कैटेगरी आहे 240। सुना चला बाबर काका रियल एस्टेट एजेंसी। थैंक यू। ही हिन जा तमामु बहितरीन माना हिन जो वीचार जेका अथसि पार्क अथसि। अच्छा। ऐं हिन जा रोड वॾा अथव। हिते घणे जा प्लाट? हिते 240 जो तव्हांखे किरे प्लाट मिलंदो न, 1 करोड़ 40 खां 45 लख रुपए ताईं। उन खां पोइ वधि में वधि जेको हिन जो रेट आहे न मथे, उहो सुठो प्लाट अगरि कार्नर जो हूंदो न त तव्हांखे 2.5 करोड़ ताईं, 2 करोड़ ताईं, 2.25 करोड़ ताईं मिलंदो। ये मस्जिद पे है? हिन में त कैटेगरी त 240 जी, 300 जी, 400 जी, 600 जी। अच्छा। वॾी कैटेगरी आहे। 600 जा प्लाट हिन साइड ते आहिनि। हे हिननि जी साम्हूं मस्जिद ठहे पई। सिंगापुर सिटी किथां आहे तव्हां? सिंगापुर सिटी ओ ही साम्हूं त परे पासे आहे। इलाही परे आहे? वेझो परे आहे सर। हितां घणो किलोमीटर थींदी हितां खां? हितां सम्झो 2 किलोमीटर थी वेंदा। हा, किलो डेढ़ 2 किलोमीटर पर। कीअं इहा आबाद थींदी? इहा वक़्तनि वक़्तु आउं नथो चई सघां, पर अॻे ॾिसणा ही पे अॼु खां जे 2020 में अचूं आहे न, 19 में अचूं आहे न, त पाण खे इहा ख़बर कान पई आहे त हिते आबादी थींदी। त वक़्तनि वक़्तु थिए थी आबादी, ऐं ज़रूरु थींदी हुते। माण्हू वरिता आहिनि इलाही दोस्तनि जे। सफ़ा सस्तो बि मिले? सफ़ा सस्तो जेतिरे चाहींदे न वात मां घुरंदे ओतिरे मिलंदी। हा हलो होॾां थोरो भला 2 किलोमीटर परे कोन्हे, ॾिसी अचूं। राजा राहिल मेमण, अब्दुल्ला जान, ये मेमण जी डीपलाई मेमण आहिनि। डीपलाई मेमण? हा, डीपलाई।
उन्हनि जी आहे। दोस्तों डिप्लाई मेंबर आहिनि उन्हनि ई पाम जा प्रोजेक्ट आंदा आहिनि सफ़ा अमीरान माण्हुनि लाइ ई आहे ग़रीब जी जॻह न आहे ऐं हिन पाम मां आउं सम्झां थो त मेमण साहिब अरबे रुपया कमाया हूंदा अरबे रुपया सर उन त कमाया न पर पब्लिक वॾा कमाया आहिनि। हा साईं वारनि जी बुकिंग हुई 240 जे प्लाट जी बुकिंग हुई 75 लख हा। हिन महिल अगतुनि में वरिता आहिनि पैसा हा, अञा सही ताईं आहे। किस्तूं हलनि पियूं हाणे कैश में पिया वञनि कैश में पिया वञनि उन्हनि माण्हुनि जिन कैश में वरिता जिन जा 40 लख 30 लख पेड थियल करोड़ ओन खणी चुका था सही आहे। पब्लिक वॾो कमायो आहे हिन मां उन्होंने तो कमाए पंहिंजे हिसाब से माशाल्लाह बिल्डर तो कमाइंदो न। ये देखें दोस्तों हैदराबाद का ये लुक बहुत ही कम नजर आता है ये तो अभी बिल्कुल आपको एक छोटी सी झलक दिखा रहे हैं अभी आपको देखें आगे आगे देखें होता है क्या। सिंगापुर सिटी वारो ही रस्तो आहे न ही आहे न ज़रे घटो जाम शोरे गणी लॻो आहे सर ही कम घणो ही जेके ज़रई ज़मीनूं आहिनि न हाँ उन में ठाहींदा अरबे रुपयनि जूं त अरबे रुपए करोड़नि जूं कोन अरबे रुपयनि जूं आहिनि। सही है दोस्तों शाह बुखारी का ये इलाका है दरगाह शाह बुखारी यहाँ से जामशोरो भी करीब लगता है लेकिन ये हुदूद हैदराबाद की हैं कासमाबाद तालुका तहसील कासमाबाद। ये सामने आप देखें थर्मल पावर हाउस जामशोरो यहाँ से इसकी चिमनियाँ नजर आ रही हैं। यानी इसकी बिल्कुल सीध में है ये देखें जंगल में मंगल कैसे बना हुआ है। ये बड़ा पुरसुकून इलाका बाबर साहब। हाँ ये नहीं पर यार वाकई अथई परे जानी या बात थियण में टाइम लॻंदो टाइम वेस्ट थींदी पाण वारो। अच्छा वो साम्हूं अथई और जुमेरा तव्हां कहिड़ो पिया ॿुधायो इलीट इलीट उहा मां तव्हांखे ॾेखारियां थो मां त चवां पाण वटि कलाक थी हाँ बस पोइ छॾियो हिनखे हलो वापसि वधीक जीअं तूं चई न न न बसि आउं ॾिसी वरितो मूं इहो आहे न हा ई अथई हाँ लोकेशन इहा अथई हाँ लोकेशन आहे नॉट बैड नॉट गुड हा विच विच ते आहे थोरी परे परे इहो मां रोड तव्हां बोड ठहियल आयो ऐं तव्हांखे वठी हलां को मसलो न आहे हा पर मक़सदु हलियो आहे माहौल वॾो पुरसुकून आहे यार आहे इलाइक़ो थधो आहे ज़बरदस्त आहे इलाइक़ो हीअ बि ॾिसो शहर थी वियो आहे हीअ अॻिते हली बसि सम्झां पियो न। छो त हिनखे वरी खपाणा करणा आहिनि हा न रोड ठाहे ॾिनूं हीअ बि लॻी वयूं केरु अचे थो वाक़ई अचे थो बाक़ी आहे तुम्हारी ॻाल्हि वांगुरु थधिकार ऐं अमन हा हा सुकून वॾो आहे। यार पाम वेज सां हुजे या कहिड़े जे बि स्कीम जे वेझो हुजे पर असुल ॻाल्हि इहा आहे ही को अंदरि अचण त कोन ॾींदा न माण्हू वधि में रस्ते में ॾिसंदो हा रस्ते में ॾिसां हा अंदरि न। अंदरि कोन हर कोई ॾिसो हींअर हेॾा ॾिसो न, चौकीदार पाण ऐं हलियासीं न हींअर त अञा सिक्योरिटी घटि हुई असांखे त ॼाणीनि सुञाणींदा हा त उन हिसाब सां त बाबा अचे थो बाबर अचे थो स्टेड आहे या हीअ आहे हाणे पाम विलेज जा बंगला अथई हे कंपनी जा अथई हूअं प्राइवेट बि हिननि ठाहिया अथई ही दीवार पाम विलेज जी अथई सही आहे पाम 5 जी आहे ये दोस्तों आपको दिखाते हैं ये इमारत महलनुमा इमारत क्या है आपको दिखाने की कोशिश करते हैं। सब हैरान हैं कि ये इतनी शानदार इमारत हैदराबाद में क्यों बनाई गई है किसने बनाई है। ठाहिण कोन ॾींदा अदा छा हाल आहे जानी छा हाल आहे ख़ुशी प्यार फख़्र अच्छा बिल्कुल न थोरो ॿाहिरां रुगो रिकॉर्ड कयूं अंदरि न वञूं हाँ चलो ठीकु आहे दादा का ॻाल्हि कान्हे ख़ैर आहे ठीकु आहे ओके ओके
भाई से मैंने बात की, गोपी भाई से बात की, ये इंतज़ामिया में हैं, अमलदार हैं। उन्होंने कहा बिल्कुल आप विज़िट करें, बिल्कुल कर सकते हैं, लेकिन शूटिंग नहीं करें। तो ठीक है, हम शूटिंग नहीं करेंगे लेकिन विज़िट कर लेते हैं। हलो अंदर अचो। हलो आओ ना पीसी होटल। हाँ दोस्तों, ये पर्ल कॉन्टिनेंटल लेगेसी हैदराबाद, पीसी होटल हैदराबाद, ये भी बाईपास पर बना है, थोड़ा अरसा हुआ है। ये भी बाहर से, अभी जल्दी है तो बाहर से ही विज़िट करते हैं, अंदर नहीं जाएंगे क्योंकि हमें काफ़ी आगे जाना है। कभी आएंगे आपको डिटेल में ये अंदर से भी विज़िट कराएंगे। तो ये हैदराबाद की आप ब्यूटी देखें, और बाईपास पे है आजकल डेरा अमीर लोगों का। हाँ, गरीब बेचारों की जो है सकत नहीं है इधर घर बनाने की। गरीबन का वही भाई। अच्छा, सादिक लिवना एक था, हाँ मतलब लोअर मिडिल क्लास तबके के लिए, लेकिन वो भी अभी जा रहा है ऊपर। अच्छा बाबर भाई, ये जो जंगी माहौल चल रहा है, जी इस पे प्रॉपर्टी पे क्या इसके असरात होंगे? यार बहुत असरात पड़ेंगे, मनफी बहुत पड़ेंगे। रेट गिरेगा, लेकिन ये होगा, रुक जाएगा। हालात कैसे होते हैं, क्योंकि जब टाइम था इंडिया और पाकिस्तान की जंग चल रही थी ना, उस टाइम पे तो मार्केट तेजी से जा रही थी ऊपर, मुझे याद है गुज़श्ता साल मई में। तो अभी की जो सिचुएशन है, तो अभी तो उससे ज़्यादा सिचुएशन खराब है। तो इसी हवाले से रेट गिरेंगे भी, रुक भी जाएंगे। हो सकता है कि माहौल अल्लाह करेगा कि बेहतर हो जाए, तो वो बेहतर है। बजट के बाद क्या पोजीशन बनती है, यहाँ पाकिस्तान में हर कोई बोलता है कि बजट में सस्ताई होती है, लेकिन बजट में ये हमारी भूल होती है कि भाई 10%, वो बहुत सियाने होते हैं। ये जो बजट बनाते हैं ना, ये बहुत सियाने हैं। जितनी पगार ज़्यादा बढ़ाते हैं ना, 10% तो 20% तो चीज़ों में लगा देते हैं। सही बात है। इसी हवाले से तो लोग कहते हैं कि बजट में आएगी और मज़ा होगा, ये वो चीज़ें सस्ती होगी, लेकिन कुछ सस्ता नहीं होता है बजट में। ये साइमा डाउनटाउन हिन बारे में ॿुधायो, ही केतिरी महांगी आहे? हाँ, ही गुज़िश्ता साल हिन में जेको बेंगलो हो, उहो तव्हांखे करोड़ ताईं पे मिलियो, 120 गज जो। अच्छा, हिन महिल उहो तव्हांखे 1 करोड़ 35 लख खां वठी करे 1 करोड़ 60 लख रुपए ताईं आहे कैश में। उन में ब्लॉक ॾिसो न, 30 लख 40 लख वधी वियो आहे। ब्लॉक ए आहे, ब्लॉक बी आहे, ब्लॉक सी आहे। ब्लॉक सी जो रेट आहे 135, ब्लॉक बी जो आहे 145 आहे, ऐं ब्लॉक ए जो रेट जेको 120 गज जो आहे न, उहो 155-60 आहे। सही है। ऐं 240 जा आहिनि, 200 जा आहिनि। कैमरा हिट करे यार, फिर वरी रोकींदा आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे। तव्हां माना हिते छूट लॻाए पिया आहियो, क्या रोक टोक न आहे? सभु सुञाणो कुझु बि न आहे, ख़बर अथनि त इहा मुठी डेली अचे थी। मुठी डेली अचे। हिनखे ख़बर आहे केॾी महिल पंधु ईंदो, केॾी महिल बाइक ते थो अचे। अॼु माना जेको रेट हले पियो न वारे में त कोन्हे, असां जहिड़े ग़रीब लाइ वारे में न आहे। पोइ बि यार 120-150 गज जो प्लाट 1.5 करोड़ में आहे। पाम विलेज जो 4 जो प्लाट 150 गज जो। हा, हिते घणे जो आहे? तव्हांखे 120 जो डबल स्टोरी बंगलो थो मिले उन रेट में। ही घणा गज ते आहे ही बंगलो? 240 जा आहिनि, 240 जा आहिनि, ऐं उन खां पोइ 160 जा आहिनि, उन खां पोइ 200 जा आहिनि, उन खां पोइ 120 गज जी कैटेगरीज़ आहे। ही साइमा डाउनटाउन आहे, बहितरीन माना। अगरि जे ही हींअर प्लाट जे रेट में हलाइनि न, त बि हिन जो प्लाटनि जो रेट आहे इहो। दोस्तो, असां रुॻो तव्हांखे ॾेखारियूं पिया, इहो तव्हां पाण फ़ैसिलो कजो किथे तव्हांखे वठणी आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे। जंहिंखे माना वठिणो आहे प्लाट या घरड़ो वग़ैरह, असां कुझु कोन था हिन में एडवाइस ॾियूं। एक्सप्रेस फीडर आहे, उन खां पोइ हा, एडवाइस बाबर साहब ॾेई सघे थो, नथो ॾेई सघां। तमामु बहितरीन आहे। कम जी सिचुएशन त हाणे उन्हनि पंहिंजे हिसाब सां कयो आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था। अच्छा, माण्हू रिहाइश शुरू कई आहे न? रिहाइश शुरू थी आहे। हिन जूं मस्जिदूं बि तमामु बहितरीन आहिनि। तव्हांखे मस्जिद थोरो हल्को फुल्को, मूंखे बैरा टाउन वारो लुक लॻे पियो। सर, हल्को फुल्को न, बाक़ाइदी। हा, तव्हांखे सुठो ई ॾिसो न, सोसाइटी में हेॾा रोड किथे बि कोन आहिनि। हा, सही। मूंखे हिन सोसाइटी जा रोड ॾाढा वणंदा आहिनि, ऐं माहौल अमन ॾिसो न, गाॾियूं बीठियूं आहिनि साइड ते बि, गाॾी क्रॉस करे पई आहिनि। हा, रोड बि सुठा आहिनि हिन जा। सही आहे। ही कंहिंजो प्रोजेक्ट आहे? ही साइमा था, साइमा वारा कराची बिल्डर्स, कराची वारनि जो आहे। साइमा बिल्डर्स मां। अच्छा, ही छा आहिनि? ही 160 गज जा आहिनि, साम्हूं 200 जी कैटेगरी ते। अच्छा। हा, इन जे
हिन साइड ते जेके आहिनि न सो 20 ज्यादा आहे। फ्लैट्स वग़ैरह कोन्हनि हिते? फ्लैट कोन, फ्लैट साइमा जा ठहनि पिया मथे बाईपास ते ठहनि पिया। सही। ही हिननि जो स्कूल बि अची वियो अथई इंग्लिश न नारो अमेरिकन। हाँ ही साम्हूं गोल मस्जिद भी ठहे हैं। हाँ मस्जिद हे तव्हां ॾिसो न गोल मस्जिद भी ठहे हैं। उन खां पोइ तमामु बहितरीनु मस्जिद आहे। उन खां पोइ ही सेंटर खुली आहे त स्कूल खुली आहे। स्कूल भी ठहे, स्किन स्कूल आहे। अच्छा ही हिन सां गॾु पाम टूद है। अच्छा पाम टू है। साम्हूं हिन जे बाईपास अपोजिट सादिक लोना आहे। अच्छा सादिक लोना हुन पासे। असल में सादिक लोना जो 1 ऐं 2 ऐं 3 जेके आहे न ब्लॉक उहे हिन में अची विया अथई। अच्छा हा हिन खे आणण वारो जेको अथई न आरिफ बिल्डर हुकन जे मुठ ते ज़मीन वरितई। जंग न हुजे है न हफ़्तो पहिरीं जे ही मोबाइल तव्हांजे हथ में हुजे न हिकिड़ी आई ऐं हा नंबर शो नथो कया न केरु थो करे। बस XYZ इलाही घुरंदा आहिनि। हिकिड़े त काके पुट तव्हां वरितो सरदार। हुन वरितो पर ॿियो बि वरितो। ईंदो अहिड़ो ईंदो जो मूंखे कोन हुई ख़बर पर पोइ ॾिठुमि जेॾीमहिल अंदाज़ो पोइ थियो न। हा 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 महिरबानी। अरे इंसान जी पोइ थी ख़बर पए। मुंहिंजी तव्हांखे कीअं ॿुधाए मुंहिंजे हवाले सां? मूंखे साद ॿुधायो। अच्छा हा मूंखे ख़बर बिल्कुलु न। साद ॿुधाए पोइ वरी मीर ॿुधाए चई हीअ त असांजो दोस्त आहे, मुंहिंजे भाउ जो दोस्त आहे। हा क्लोज़ दोस्त आहियूं। हा हा उन्हनि खे ख़बर आहे। चाचो लगारी साहब खे सॼी ख़बर हा आहे। हीअ आहे सादिक लिबड़ा। ही सादिक लेवना हा आहे माना सफ़ा माना हू थी वियो। माना हिते 20 जो मिले थो प्लाट 20 लख में। हिते तव्हांखे 25 लख रुपए में 25 लख कैश में जेको अॻु में मिलंदो आहे जेका माना साल पहिरीं तो सुठो प्लाट वठी आहे न 25 लख में मिले जेको तव्हांखे 35 लख में थो मिले। पाम टूद है। अच्छा ये पाम ट्रू है। हाँ ये पाम टूद है। हाणे पाण हलंदासीं होॾां जुमेरा एलिट किथे आहे? जुमेरा एलिट तव्हांखे ॾेखारे थो हमदा गार्डन ॾेखारे थो। हा पहिरीं उहो थी अचूं पोइ वरी वापसी में हितां ईंदासीं। वापसी में हितां हलूं। हा ही रूट पोइ वरी वरी अचूं वरी न ना यको रूट तव्हांखे तरीक़े सां जे आऊं हा हा पाण विज़िट कराईंदो आहियां न। हा पार्टियुनि खे। ही रुआन फरास्त है UPL बैंक ते अची है। ही आहे जुमेरा। जुमेरा एलिट हला करे वञनि टाइम ओवर आहे। रोहान फराज विलास। हाँ हिन प्लाट ईअं कपाया आहिनि। हाँ हिन महिल ताईं बि असांजे प्लाट जाम पिया आहिनि। आहिनि तव्हांजा? हा तव्हां माना पार्टियुनि जा माना असांजो कुरल अब्दुल्ला लाइट अची वई अथनि। हा हा तंबा पोल वग़ैरह लॻी आहे ट्रांसफार्म वग़ैरह। हे जुमेरा एलिट त माना ही रगो अञा भितूं खयूं अथनि। न सर ही भितूं कोन कयूं। हिते भाउ घणे मिलंदो? 120 जो आहे घणे जो आहे? सर 120 जो तव्हांखे 45 लख रुपए में मिली वेंदो। 45 46 लख रुपए ताईं कैश में। कैश में। ऐं 150 जो तव्हांखे 55 लख खां वठी करे करोड़ ताईं मिलंदो। लोकेशन ते डिपेंडेड आहे। 200 जो तव्हांखे 1 करोड़ 20 खां वठी करे 1 करोड़ 60 70 ताईं मिलंदो। 200 जो। बाबा हिननि जो ही अथई मस्जिद अथई। ही छा है? ये मस्जिद है? हाँ ये मस्जिद है। हाँ ही कंस्ट्रक्शन भी हले हैं। ही छा बेटा है? ऐं ही त छा अथसि स्टेडियम अथसि। हिते ही लीड जा जेके प्लाट मिलंदा आहिनि हिते 120 जा हिते तव्हांखे माना सम्झो 60 65 ताईं पवंदा। हिन गेट जे परियां जेके तव्हांखे 120 जा मिलंदा न उहे 45 लख रुपया। छो त हीअ स्कीम वॾी त आहे पर हुनजो रेट वरी थोरो पुठिते जे करे घटि आहे। हाणे इहो पोयां अथईसि। चओ त गेट खोलायांसि। अच्छा मां डिस्कस करियूं था हिन ते। हा साथ ईंदो न साथ चयो अथव न तव्हां। हा किथे मारी ऑफिस किथे बाइक ते असां हिते ईंदा आहियूं। हल ऐं हीअ स्कीमूं हिकिड़े खे माना तो 2 पार्टियूं लॻनि 3 पार्टियूं लॻनि न तूं खणी अच। तव्हां तो चवां न ॾिस न पंधि बि माण्हू कमु करे गाॾीअ में चढ़ी करे कमु रोज़गार आहे न त किथे माण्हू वञी सघे। सही आहे। हिसाब सां माना सुकून इहो त हाणे रोज़ा रखंदासीं पर कम जी एतिरी भीड़ लॻी पई आहे जो यकीन करे हींअर तव्हां सां गॾु आहियां पर कमकार आहिनि न। सुठी ॻाल्हि आहे न यार। इन में माण्हू परेशान न थिए। परेशान न थिए बिल्कुलु। हमज़ा खां पोइ त सादिक लोना में अचूं। ही छा आहे? ज़ुल्फ़कार रेज़िडेंसी है ही? जी ही ज़ुल्फ़कार रॉयल रेज़िडेंसी आहे। हा हिते तव्हांखे माना 120 जो 5 इहो तक़रीबन 50 लख रुपए ताईं मिलंदो कैश में। 45 50 ताईं। प्लाट रेडी कोन मिलंदो करोड़ में अची आहिनि। अच्छा हा
आबादी शुरू थी है ना आबादी शुरू थिए माण्हू वेंदा हींअर पोज़ीशन ॾींदा न हिननि खे ये घर इन में ठहियल परियां ठहियल आहिनि जी घर परियां इंडस वो इंडस आहे हा इंडस हाणे ही सोसाइटी ॾिस तो पाण ई ॾिस ये हिनजी मस्जिद अथई परियां चकर ॾियाराए छा हा न हलूं न पोइ निमाज़ जी पढ़ूं हा निमाज़ पहिरीं पढ़ी पोइ मुंहिंजे खां निमाज़ पढ़ूं नमाज़ पढ़ो हा हिते ई गाॾी बीहारियोसि निमाज़ पढ़ी पोइ चकर ॾियूं था अच्छा जानी विज़ू हितां कबो न विज़ू ॿिया विछाइनी हे हिन जो पार्क ॿिया ठाहिनि लॻा पिया आहिनि वीचारा लॻा पिया अथई स्कीम इंशाल्लाह उथी ईंदी बाक़ाइदे छो मुंड में बि आहे हिकिड़ी त ॾिसो न डिस्टेंस केतिरो आहे तव्हां केतिरो वराईंदो आहे छटी मेन गेट ये में साम्हूं मेन गेट बाईपास अथसि बाबर भाई केतिरो परे आहे शहर खां ई सर शहर खां त हींअर शहर त जहिड़ो हिन सां गॾिजी वियो आहे हाणे हिन जे बराबरि में आहे इंडस दुबई वरी उन खां पोइ मराबा सिटी परियां अथसि ज़फर सिटी अपोज़िट परियां विच में इहो ग्राउंड अथसि वरी उन खां पोइ इहा स्कीम अथसि नालो छा अथसि कोहिनूर इन जे बराबरि में कोहिनूर स्कीम आहे परियां पोइ पाम इनक्लेव थी अचो वञे विच में वॾो प्लाट आहे पाम इनक्लेव खां ही आउं सम्झां थो त 4 किलोमीटर परे 4 किलोमीटर डिस्टेंस आहे 4 किलोमीटर छो पाम 4 त हितां पाम 2 त हितां ॾिसण में बि अची सम्झे साम्हूं साम्हूं ऐं टोटल इहे स्कीमुनि जो प्लाट आहिनि साम्हूं पे ऐं बेस्ट लोकेशन अथसि तमामु छो त हिते डेवलपमेंट सुठी थियल ॿियो शहर जो शहर ॿहिराड़ी जे हिसाब सां पुरसकून माहौल वांगुरु आहे वणकार जाम आहे साम्हूं ॾिसो न बाग अंबनि जा बाग परियां ज़मीनूं ज़रखेज़ लॻो पियो आहे सॼो सिस्टम तमामु बहितरीनु ॿी ॻाल्हि त हिते तव्हांखे 150 गज़ जो तव्हां हींअर बुकिंग में तव्हांखे स्कीमुनि में कासवां प्लाट कोन मिलंदो 40 लख रुपए में 150 गज़ जो अथव दोस्तो जेकॾहिं तव्हां कमेंट ॿुधाईंदो तव्हांखे हिन स्कीम जे बारे में दिलचस्पी आहे तव्हां हिते प्लाट बुक कराइणु चाहियो था वठणु चाहियो था सहूलियत सां केतिरी सहूलियतूं आहिनि तव्हां डिटेल में हिकु वीलाग ठाहींदसि ऐं न रुॻो हिन स्कीम जो बल्कि तव्हांखे हैदराबाद सिटी में जेतिरियूं बि इर्द गिर्द स्कीमूं आहिनि उतां पाण शुरूआति कंदासीं हलंदासीं सुपर हाईवे ताईं पोइ आख़िर में तव्हांखे हिन जो तख़मीनो ॿुधाईंदासीं त हीअ स्कीम छो ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे छो असांखे वठणु घुरिजे या न वठणु घुरिजे पंहिंजे कमेंट्स में ॿुधाईंदो त इहा भाउ सां महिनत कंदुसि जी जी बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे पार्क ते हलूं अचो सर देर थी वई आहे टाइम दोस्तों ये है पाम 4 ये बाबर भाई की है दिल क्यों क्योंकि इसमें मैंने बहुत काम किया है अल्लाह का शुक्र है मैं नहीं सोचता हूँ ये इसकी बुकिंग भी जिस टाइम पे हुई थी 2020 में ये 55 लाख रुपए का प्लाट था 10 लाख रुपया 200 गज़ के प्लाट की थी जो बुकिंग थी और उसके बाद 150 की 7.5 लाख रुपए और 400 की 30 लाख पाम 4 के ईअं कयूं अथऊं जीअं सम्झ त जीअं मीज़ाइल धमाका थींदा न ईअं बाक़ाइदी प्लाट असांजो अलाह जो शुक्र आहे पाम 4 जो असांजो 2020 खां मुंहिंजो कमु थियल आहे असां 50,000 रुपया ओन खां वठी प्लाट 60-70 लख 80 लख ओन ते खपायो आहे हींअर हिते असां वटि माना 2.5 करोड़ 2 करोड़ प्लाट आहे 3 करोड़ जो प्लाट आहे किलो सस्ते में सस्तो घणे जो ठहे थो महांगे में महांगो घणे जो ठहे हिते तव्हां सम्झा थो त प्लाट बि महांगो आहे त कंस्ट्रक्शन महांगी आहे छो त जीअं सोसाइटी में माण्हू रहे थो त कमु ओतिरो सुठो कराईंदो उन हिसाब सां माना तव्हांखे 200 गज़ जो अगरि बंगलो खपंदो न 5.5 करोड़ में मिले 5 करोड़ 5 करोड़ ऐं मस्जिद अथई हिननि जी
अफ़्तारी टाइम थियण हाँ वारो अच्छा अच्छा बाबर भाई इहो मूंखे ॿुधायो जी जी माण्हुनि वटि पैसो किथां थो अचे हेॾो यार माण्हुनि वटि पैसो कारोबार मां बि अचे थो हा ऐं ॿियो कासमाबाद में त अलाह जो शुक्र घणा ज़िमेदार तबिको आहे हा ॿियो त हाणे ॿियो त हाणे माना छा दोस्तों बाईपास विज़िट करे आयासीं तव्हांखे हैदराबाद हिडन हैदराबाद ॾेखारियोसीं उन खां पोइ इफ़्तारी कईसीं चांहि जो दौरु हली वियो तेसीं मीर साहिबु नेठ असांखे हथु चढ़ी वियो मीर साहिबु देरि करे आयो जी देर करे आया थी 20 मिंट मूंखे रोड ते बीहारियो अथनि ऐं वरी चयो देरि आऊं करे आयो यार शाबाश 20 मिंट यार बीठसि रोड ते असां अचण वारी पुछो हाणे रोड ते हिकिड़ी इफ़्तारी इंतज़ाम लॻो मुंहिंजा हुन सां वेही रहियो भले मूंखे मूंखे बि तव्हां ॻोल्हियो पिया मुंहिंजो भले तव्हां बि तव्हांजो बि रोज़ो थिए आहे हेठि मथे हा न को मसइलो न असां वेही रहूं रोड ते खाओ तव्हां मूंखे ॻोल्हियो आहे न तव्हां वरी घर वठी अचो आहे अॼु माना पीउ पुटनि तव्हांजे सलाह में कपिड़ा पाता आहिनि हिकु जहिड़ो आहे या फ़र्क़ु आहे फ़र्क़ु आहे बिल्कुलु फ़र्क़ु आहे एतिरो कोन्हे थोरो फ़र्क़ु आहे साईं कपड़े जी मैचिंग साईं कपड़े जी मैचिंग देना है हा कपिड़े जी मैचिंग वरी पाण कई अथव तव्हां दादा बाबर कई ये तो इत्तेफाक थी वल यार दो ना तव्हांजी मैचिंग थी आहे असां वटि न जी मैचिंग बिल्कुलु ही दोस्त आहिनि साईं आहे मोहम्मद रमज़ान उमर साहब साईं आहे इम्तियाज़ काका भाउ बाबर जो वॾो भाउ आहे भाउ रियाज़ काका नंढो भाउ आहे भाउ बाबर जो ऐं असां ॿाहिरि आहियूं कल वारो साईं नंढो भाई वॾो भाई वॾो हाणे इरफान तूं पुछ न हिननि जी उमिरि में फ़र्क़ु आहे वॾो केरु आहे पुछ न हिनखे वॾो भाउ त लॻे आहे ही त लॻे रियाज़ वॾो लॻे हक़ीक़त में वॾो बि ही आहे रही आहे सारे वॾो ॾिने मथां वज़न जे मथां वॾो थियो हवाई हटो कोन्हे कंड कोन्हे मोटर हलाए पाणी पाणी करे के उते स्त्री ठहराइच हाँ। मोटर ठहराइच जे नंढा नंढा जेके कम आहिनि इहे वॾे ज़िमेवारी वारा ऐं इहे ॾुखिया हूंदा आहिनि अॻे माण्हू खे लॻंदो त हीउ रुॻो घर में वेठो आहे बसि वेठो आहे पर हमेशह नंढा जेके कम उहे ज़िमेवारी हर घर में साईं माण्हू हूंदो आहे जीअं मुंहिंजे घर में बि ईअं वॾो भाई मुंहिंजो हा वॾो भाई तूं पाण कोन्हे आमिर मामू आहे हाँ, ये, आमिर आमिर मामू मामू। समझी हा आमिर मामा तव्हां त केरु आहे तव्हां आई तूं अकेलो आऊं पाणी आऊं में छाड़ियो दुत ॾियारी सुमरा बाबा असां पाण माना हाणे मलूक खे ॾिनी अथमि ज़िमेदारी मलूक संभाले कोन थो नी खे हा चओ पुछो छो कोन थो संभाले छो न संभाल सॼो कमु कराई मां यार ही खीर वठी मां खीर वठी ने सॼो कमु माना हिन करे छॾियो वॾी शइ आहे मलूक खीर वठी ईंदा जो यार सॼो कमु आऊं करियां घर ओए में खीर वञे छा करे वाला हाणे खीर बसि तव्हां बारे ध्यान लोगे क्या साईं रमज़ान महीने में जो दही वठी अचो सम्झ सॼो कमु हुन खे तो दोस्तों ये कचेरी मोहब्बत वाली हले में खिल भोग हले भाई तो अजो को विलाग आगे किए लगो दोस्तों आज का विलाग आपको कैसा लगा हिडन हैदराबाद आपको दिखाने की कोशिश की है अगर मज़ीद आप देखना चाहते हैं आप चाहते हैं कि हैदराबाद को मज़ीद एक्सप्लोर करें हैदराबाद के मुख्तलिफ एरियाज दिखाएं ये तो अमीर इलाका आपको दिखाया कि हैदराबाद बाईपास कहाँ से कहाँ पहुँच गया है कुछ साल पहले यहाँ पर सिर्फ खेत और खलियान हुआ करते थे खेत और खलियान हाँ गुलाब जा गुलंदा बाग लगा दो हाँ जेको सादी गुलाम ये बाग हो और यानी को पाम फोर जो आता इते माना गुल खपाइंदा ये गुलन वाला कोन हूंदा बिल्कुल ए बिंदा सजो जमालन जी जमीन हुई कुछ ते चांगन जो जमीन हुयूं कुछ खासकेलन जो खपाए करे माना पर बात सब गाल सही है सब बातें अच्छी हैं लेकिन गरीब के लिए दरवाजे बंद हैं बाईपास हैदराबाद बाईपास बंद है अभी जो सादिक का गरीब चल रहा बेचारा है किधर जाएगा अपने भाई का चैनल सब्सक्राइब कीजिएगा अगर वीडियो आपको पसंद आई है तो लाइक और शेयर जरूर कीजिएगा दोस्तों सदाएं माशाल्लाह